जैं भी फैसले जी भनकड़ी कई तो सजे दो जो जिम्मेवार वो पाण हूंदो। सवाल जो सच सेन तकिया जो आखिरी सच हो तोखे कसम आ उन मोहब्बत जो हितो हलियो वञ। घणे टाइम खां वठी मां तुंहिंजो हिते इंतजार करे करे थकिजी पई आहियां ऐं जनाब वरी हाणे आया आहे। आशिक़ जॾहिं पंहिंजे महबूब जो इंतज़ार करे करे थकिजी पवंदो आहे न, ऐं उनजो महबूब जॾहिं उनजी अखियुनि जे साम्हूं ईंदो आहे त पंहिंजे महबूब खे ॾिसी आशिक़ जा सारा थक लही वेंदा आहिनि। छा त तोखे रब पाक फुर्सत सां ठाहियो आहे। राम तो इन ज़मीन ते ना एक लाश जो बदलो वठंदा एक लाश जो ज़बान पंहिंजी संभाले ॻाल्हाए त झटके काकड़ कथे न वठाए दिलावर बस 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 मैं भी जेल जवान लाइफ है तो बोए मुझे पैर जिंदा कौन चलिंदा ओ दिसी जोड़ पंहिंजो दुश्मन सड़ी विया नारा सरियाम लॻी विया नारा सरियाम लॻी विया। हिकु चपड़ा गुलाबी ॿियो नेण जुड़ाला थी अॼु छाया ककर कारा खोलिया वार ज्वाला थी खोलिया वार ज्वाला थी। रेशम रेशम जहड़ियूं बाहूं तन में सोनो शर्माए घर में खुशबू तैयार था खान के गिरबान में होगा दुश्मन जंग जो ऐलान कर छॾियो आहे।